हालाणी जे रेलवे कॉलोनी ॻोठ दाऊद बांभण ॻोठ अहंदो ऐं ॿियनि ॻोठनि समेत हेठाहिनि वार इलाइक़नि में बरसाति खे बंदि थिए 4 ॾींहं गुज़रण बावजूदि घरनि तोड़े मस्जिदनि रोडनि रस्तनि ते बीठल बरसाती पाणी निकाल न थी सघियो। घरनि अंदरि ऐं ॿाहिरां बरसाति जो बीठल पाणी घरनि लाइ ख़तरो बणिजी चुको आहे, पर इंतिज़ामिया को बि नोटिस नाहे वरितो। गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां बरसाती पाणी जे निकाली बरसाति मुतासिरनि जी बहाली वारे कमनि दौरान चूंडियल नुमाइंदनि तोड़े इंतिज़ामिया पारां केर बि लड़ी नाहे आयो। मुतासिरनि उमरुद्दीन बांभण, हुसैन बिरोही, नज़ीर ख़ासकेली ऐं ॿियनि जो चवणु हो त असांजा मुकमल ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। केतिराई घर डही पट पइजी विया आहिनि। इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि खे ॿुधाइण जे बावजूदि बि बरसाती पाणी निकाल न करायो वियो आहे, न वरी कंहिं साड़ लधी आहे। मुतासिरनि MNA सैयद अबरार अली शाह, DC नौशरफ फ़िरोज़ ऐं असिस्टेंट कमिश्नर मेहरापुर खां घर कई त मुख़्तलिफ़ ॻोठनि में बीठल बरसाती पाणी निकाल करायो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़